जी बिल्कुल। अना हर का लोक दास्तान कोई न कोई हिकिड़ो ॿुझी माना सिख ॾियनि था। जीअं त मूमल राणो असीं ॿुधीसीं, चवनि था नओ न्यापो। असीं गिरनार सिंधी चैनल पंहिंजे घर में ॾिसंदा आहियूं रोज़ अधु घंटो। छा तव्हां ॾिसो था? जे नथा ॾिसो त ज़रूरु ॾिसो 2 बजे खां 2:30 वॻे ताईं गिरनार सिंधी चैनल। अचो पाण में गॾिजी करे असां सफ़ाई तरफ़ ध्यानु ॾियूं। सभिनी खां पहिरीं हथ साफ़ कयूं। हथ साफ़ करण खां पोइ पंहिंजो तन, तंहिंखां पोइ पंहिंजो घर, तंहिंखां पोइ पंहिंजो ओड़ो पाड़ो, तंहिंखां पोइ पंहिंजो नगर, तंहिंखां पोइ पंहिंजो शहर। जेकॾहिं असीं साफ़ कंदासीं त असांजो भारत जेको मुल्क आहे उहो ख़ुदि ब ख़ुदि साफ़ थींदो ऐं दुनिया भर में नामाचार हासिल कंदो। त अचो त गॾिजी सफ़ाई ऐं सिहत तरफ़ ध्यानु ॾियूं।